हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। खुशखबरी जीअं त थेबो स्टूडियो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में सिंधी लाॾो, शादी, तौर सुन्नत, सालगिरह ऐं छठी जा गीत मुनासिब रेट में तव्हांखे 24 कलाकनि जे अंदरि मिली सघंदा। राब्ते लाइ अदा नदीम अली, मोबाइल नंबर 03135946 जादूगर एड़ा एड़ा जलवा ॾेखारी थो, असां जहिड़ा आशिक घड़ी घड़ी मारी थो, असां जहिड़ा आशिक घड़ी घड़ी मारी थो, घड़ी घड़ी मारी थो। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। गजल जी कानी पाए अखियुनि में आयो आ, अलाए घणा माण्हू मारे दगनि में आयो आ, अलाए घणा माण्हू मारे दगनि में आयो आ, दगनि में आयो आ। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। हबीबुल्ला बिरोही सूंह वधाईंदोए, रब साईं कोई दुख न ॾेखारींदोए, रब साईं कोई दुख न ॾेखारींदोए, दुख न ॾेखारींदोए। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे, खोले छॾिया थी ॿार अल्लाह तुंहिंजे खैर करे। मेंदीअ जा गुल जानी हथनि ते ठाया थी, लबनि ते लाली लाए लब चमकाया थी। खोले छॾिया थी ॿार अल्लाह